पैसा ये पिपला पैसा ये कायर पैसा सिंध दुश्मन पैसा कोई बंदूक कोई तलवार कोई जुबान से लड़ता है कोई बंदूक कोई तलवार कोई जुबान से लड़ता है कमाल का शख्स है खाली हाथ और तूफान से लड़ता है हमारा मुखातिब दिल दिले सिंध यूनाइटेड पार्टी का सरबराह हाफिज आईन पाकिस्तान जा मरकजी वाइस चेयरमैन सिंध दरिया बचाओ तहरीक का कन्वीनर मोहतरम साइंस जैन शाह साहब ठल साथी मुझो भेनरू मुझो भावरो अस्सलाम वालेकुम जी सर यकीनन अज जो इन इज्तिमा इस इज्तिमा को देख लें फेडरल गवर्नमेंट देख ले कंपनी सरकार देख ले अगर पाकिस्तान की कोई इस्टेब्लिशमेंट है तो देख ले कि आपके फालतू सियासतदान करप्ट सियासतदान और ये करप्ट इंतजामिया कैसा जुल्म लगा के बैठी है कि हमारे नियत फोरम हमारे सिंधु दरिया बचाओ तहरीक अपने वतन की जमीन का सौदे के खिलाफ और पानी के खिलाफ एहतजाज करने वालों पे को शहीद किया है और पिछले 3.5 महीने से यरगमाल करके बैठे हैं 50 लोग बंद करके बैठे हैं और कोई अदलिया ना एंटी टेररिस्ट कोर्ट ना हाई कोर्ट्स ये सारी कैंगरू कोर्ट्स हमें इंसाफ नहीं दे रही और जिस मुल्क में जिस वतन में इंसाफ न मिलेगा तो जैसे कुमी साहब ने कहा कि हम पे फर्ज हो जाता है कि हम जात पे निकले और इंसाफ दिलाएं और देख रहे पाण ते यो फर्ज मोरेजा शहर साथियों घना ढिजो था घना दुकानन में खामोशी दियो था 100 ॾींहं थी चुका आहिनि हिते त वहिंवार बंदि हुजे क़त्ल थियो आहे शहादतूं थियूं आहिनि वीडियोस तव्हां वटि पयूं आहिनि ऐं जेके शहीद थिया आहिनि उन्हनि ते पुलिस थी चवे त हिक ॿिए खे मारियो अथनि यानी 12 किलोमीटर परे कचे मां आया ऐं पुलिस जो वर्जन इहो आहे त असां ही 12 किलोमीटर अची हिक ॿिए खे गोलियूं हयूं अथनि उन करे इहा ग़लति FIR छा आहे मुंहिंजा घणा दोस्त ॻाल्हाए विया ही असांखे तव्हांखे ॿुधाइणो आहे असांजी ये क़ौमी जिदोजहद सिंध वतन जे जिदोजहद हिकिड़ो तसलसल आहे जेको साईं GM सैयद हिन मुल्क ठहण खां पहिरीं ऐं पोइ उहा जिदोजहद कई आहे ऐं 1 यूनिट जो ख़ात्मो सिंधीअ में वोटर लिस्टुनि खे सिंधी करण 1 यूनिट जे ख़ात्मो हितां शागिर्द जिदोजहद उतां उहा मोरे मां ताक़तवर नमूने फैली हिते ॿोलीअ जो शहीद अब्दुल रज़ाक सुमरो हिते बरसां दफ़न थियल अॼु सिंध ते को वार अचे थो सिंध सां गॾु नाइंसाफ़ी थिए थी त सॼी सिंध सां गॾु मोरो ॿुधी बीहे थो पर हिननि छो ज़रदारी आसिफ ज़रदारी सदर पाकिस्तान 8 जुलाई 2024 ते सिंधु दरिया जो सौदो करे ऐं लिखी ॾिनो
त वञी कहिड़ा लखायो हुन ज़मीनुनि जो सौदो करे छॾियो आहे। त हीअ जेका तहरीक हली पे जंहिंमें वकील हुआ, शागिर्द हुआ, उलमा हुआ, जमींदार हुआ, हारी हुआ, सभु निकिरी पिया। आम शहरी निकिता, नौजवान, ॿार, बच्चा, औरतूं निकिरी पयूं। हिननि जो ख़्याल हो त शायदि ही क़ौम परस्त तंज़ीमूं न, हर क़िस्म जूं मज़हबी तंज़ीमूं निकिरी पयूं, हर क़िस्म जूं वफ़ाक़ परस्त तंज़ीमूं निकिरी पयूं ऐं चयूं त ही पाणी जो सौदो नामंज़ूर आहे ऐं सभिनी मोबे वतननि चमाट हई ऐं नतीजो CCI खे ॾियण ते अवरलो धरणे मजबूर कयो ऐं काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में ही कैनाल धिकजी पहुते थिया। छो त ज़रदारी साहब ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी चयो त असांखे तव्हां जारी इलेक्शन करायो, तव्हां असांखे हुकूमत ॾियो, तव्हांखे सभु लिखी था ॾियूं ऐं सभु शइ खीसे में पई आहे। कहिड़े बुनियाद ते चयूं त म्यूनिसिपल सभु चेयरमैन भाड़िया असां सां गॾनि, छो त हू बेमान आहिनि, उन करे कुझु न कोन। MPA भाड़िया कुझु न कोन, पोइ मुंहिंजे खीसे में MNA मूं वटि सरदार पीर खे खीसी पियो कराईंदो वतां, सभु चापलूसी कंदा पिया वतनि ऐं बाक़ी जेके 4 ॿाहिरि उन्हनि ते केस करे ऐं उन्हनि खे पोइते बजाए छॾींदुसि ऐं सिंध मुंहिंजे खीसे में आहे। पर सिंध जे माण्हुनि न खुटंदड़ एहतजाज महीना हलायो। सेप्टेंबर में, अगस्त सेप्टेंबर में पोएं साल खां वठी ओस ताईं हलायो, जो 28 अप्रैल ते तव्हां काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में उनखे पोइते कयो त हुनजी जेका कूड़ो और ज़ाहिर जो सिंध जे माण्हुनि धिके पोइते कयो। असीं हिननि MNA MPA सेनेटर ऐं लोकल पार्टीज़ जा कमीना काउंसिलर जे पुठियां न आहियूं। असीं पंहिंजे वतन जे वफ़ादार आहियूं, पंहिंजे सिंध नदीअ जा दिफ़ा कंदड़ आहियूं। उन तहरीक जो जवाब ॾियण लाइ हुननि इहो कयो, पंहिंजे पुट छॾी बिलावल ज़रदारी और चयो त ये जो तहरीक है ना वफाक दुश्मन और मुल्क दुश्मनों ने चलाई है और दहशतगर्द है। त सभिनी माण्हुनि खिलुस पे जॾहिं जूतो करे छा पियो, ॻाल्हाए छा पियो, पोइ ही मोरो वाक़ियो इहो करायूं। हिननि खे असांजे शहीद इरफान खे दहशतगर्द चयूं, शहीद ज़ाहिद खे दहशतगर्द चयूं ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा पंहिंजे छाटनि खां बयान ॾियारे, प्रॉक्सीज़ खां बयान ॾियारे हिनखे दहशतगर्द करार ॾेई छॾियो ऐं हिननि खे 100 ॾींहंनि खां वठी यरगमाल करे छॾियो अथनि। असांजा छा तव्हांखे ॿुधायूं, वकील साहिबान वेठा आहिनि, सवेल ॻाल्हाए वियो आहे, पुलिस रिपोर्ट पेश करण आई आहे किथे जज वटि, जज तो चएसि 300 बार कलम हणी ॾे। सवेल दोस्त ॻाल्हायो, इहो कहिड़ो ATC जो जज आहे, इहो कहिड़ो 122A जी दरख़्वास्त ॾिनल आहे त हिननि शहीदनि जी FIR दाख़िल करियो। पाण 5 सरकारी FIR जी अलो कयूं अथसि इन जज, पर चए थो हिकिड़ी FIR न करणु ॾींदुसि ऐं उन्हनि खे सस्पेंड थो करे छॾे। उन करे इंसाफ़ जा दर बि बंदि पिया थियनि। हुकूमत ज़ालिम ऐं बेमान थी बीठी आहे। असांजा शागिर्द जेके हिन ॻोठ जा आहिनि, जेके के दौलतपुर था पढ़नि, के मोरे था पढ़नि, ॿियनि उन्हनि खे स्कूल लिविंग सर्टिफिकेट नथा ॾियनि। उहे जेके उस्ताद आहिनि उन्हनि जूं नौकरियूं पोइते करे छॾियूं अथनि, उन्हनि खे तंग करणु शुरू करे छॾियो अथनि। इन करे हर हिकु माण्हूअ खे में ख़ौफ़ जी पैदा कई आहे। ऐं तव्हां भेणुनि खे चवंदुसि हाणे छा वञायूं बाक़ी। उन करे पाण वटि विञाइण लाइ कुझु कोन्हे, पाण वटि विढ़ण जा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि। ख़बर आहे
तरमीम के सरगना पाकिस्तान पीपुल्स पार्टी और उसकी इत्तेहादी नून लीग और इत्तेहादी जमातें, उन्होंने 26वीं आईनी तरमीम नाफिज करके कोर्टों को कमजोर कर दिया है। मैं आपको ये आवश्यकता कहता जो बताया जलपानी जो बंडन जो आया ये होते ये तुझी गाल करें यानी FIR करना असा के टे ॾींहं रोड बंद करूं लाश रखूं वो असांजी FIR थे अॼु बि असांखे उन्यापो मिलियो आहे त FIR तव्हांजी न थींदी जंहिं मुल्क में असांजो फरियाद दाख़िल न थींदो उन मुल्क सां केरु मोहब्बत कंदो। ये मुल्क के लिए सोचने की बात है। तो फरियाद दाखिल नहीं हो रहा, फैसला क्या हो ये तो बात की बात है, वो तो अदालत में होगा। इसलिए इन्हें करे पंहिंजी ये जिदोजहद को मुल्क ते कारा ककर जाली इलेक्शन से जरिए को बबांगे टे जी अक्सर ठाए जेके विहारिया विया आहिनि मौजूदा वक्त में इलेक्शन के जरिए जेके पंजाब जो कौमी असेंबली जो सेनेट जो हिज़्ब इख्तिलाफ जो जेके हुआ चिनी के नाइल करार दे छो त वरी खाली सीटूं भरींदा पंहिंजनि गुप्तामनि खां। उन करे अहिड़े क़िस्म जी मजलिस शुरा जी कानून जेको ठाहे थी उनजी का अहमियत ई कान्हे। उन करे 26वीं आईनी तरमीम जुडिशियल मार्शल समझूं था पीका जो कानून असांजे साफ़ उनजे कलम खां ताक़त फुरण जो कानून समझूं था। ही सियासत ते पाबंदी, ही मीडिया ते पाबंदी, ही मिसिंग पर्सन्स खणण, ही सॼो असीं सम्झूं पिया त सॼो गैर आईनी ऐं मावराए आईन कदम खजनि था। हिकिड़ो गैर आईनी कदम खजनि था, ॿियो आईने खे कुझु ई हूंदो यानी जेका ज़मीन वणेनि थी सदा असांजी आहे, समुंड ते असांजी आहे। लखे एकड़ ज़मीन सूबनि जी फवाईंदा था वञनि। सिंध जी वज़ीर आला ऐं हुकूमत सिंध जी ज़मीनूं ॾियणु शुरू करे छॾियूं आहिनि। इन जे ख़िलाफ़ जिदोजहद था करियूं। तव्हां सभिनी खे था चऊं पाणी जी जिदोजहद हलंदी, इन्हनि शहीदनि सां इंसाफ़ जी जिदोजहद हलंदी, पर ज़मीनुनि जे वराइण जी जिदोजहद जंहिंमें वकीलनि जीअं आमिर नवाज़ तव्हांखे ॿुधायो अॻे ई निषेध करे छॾियो आहे, इन खे ताक़तवर अंदाज़ सां सिंध हुकूमत जो घेराव 2 घंटे के लिए नहीं आमिर भाई, हम 2 दिन के लिए 10 दिन के लिए इनका घेराव की तैयारी करें चलेंगे। क्योंकि ये लातों के भूत बातों से नहीं मानते। अब कोई कोर्ट नहीं है, कोई अदलिया नहीं है, पुलिस जो है वो हमारे कारोबार करती है ड्रग्स का और उसमें खुशहाल होते जा रहे हैं और पॉलिटिसाइज होते जा रहे हैं। वो बयान देते हैं कि भाई ये जाली केसेस 5 बना दिए इन पे। मोरे वारो ॿुधी छॾियो, तव्हां ॾिठो आहे हिननि जा दुकान टथा पिया आहिनि, ॾिठो आहे या न ॾिठो आहे? हिननि जा घर टथा पिया आहिनि, तव्हां ॾिठा आहिनि न ॾिठा आहिनि? इन्हनि जेके टथा अथनि इन्हनि जूं बि सभिनी जूं FIR आहिनि। सभई केस थींदा, सभई असां तव्हांजे दर में तव्हांजे अॻियां FIR कटाए पिया वञूं त ही लगारी असांजा भाउर आहिनि जिन जा दुकान लुटिया विया आहिनि, ॾाथा विया आहिनि, जिन जूं सोलर प्लेटूं ऐं घर ॾाथा विया आहिनि। मोरे में उन्हनि खे मसमार कयो वियो आहे, कंहिं करायो आहे? सिंध पुलिस ऐं पीपल हुन सां गॾु आहिनि। उन करे ए सभु असांजा तव्हांजे नज़र में FIR दाख़िल कराए पिया वञूं। कोर्ट में दाख़िल कई तूं दरख़्वास्त, जेकॾहिं नथी मिले त ही आलिशान तव्हां ही प्रोग्राम कयो आहे, इन खां टाउणूं खणी हिननि जा रोड बि बंदि करे हिननि खां इंसाफ़ वठंदासीं। खौफ़ अलाह खां
जिंदगी मौत जो मालिक हो, इज्जत जिल्लत उन्हें वटा जेस ताईं फितनो हुजे उन्हें सा लड़न जो हुकुम कुरान में आ। उन करे फितनतुल सिंध ये जो चाहे तो ना फितनतुल खारिज, चलो अच्छा हुआ आप गैर मुल्कियों की साजिशों को तबाह कर रहे हैं, लेकिन सिंध में जो आपने फितना दिया है भाईजान, चीफ साहब ये फितना सिंध में दिया है, जो सिंध की मिल्कियत खा जाता है, सिंध की जमीनें बेच देता है, पानी का सौदा कर देता है, इंसाफ नहीं देता। आपको मालूम है कि कराची की जमीनें बेच के और अरबों खरबों रुपए खा रहे हैं, सारे नैब में केसेस हैं, लेकिन आपकी एक्सटेंशन के लिए इनको रखा हुआ है। तो ये किराएदार नमूने से हुकूमत नहीं चलेगी। ये नहीं चलेगी। इधर आके देखें, मोरों का जुल्म देखें, 54 लोग जेलों में हैं, उन पे दहशतगर्दियों के केसेस हैं, उनकी बहनें परेशान हैं, उन्होंने हमारी बहनों ने खुदकशी की है, जान गंवाई है। तो ये सारे कत्ल हम इधर हो रहे हैं, लेकिन आपको देखने के लिए फुर्सत नहीं है। आपकी टीमें हर जिले में बैठी हुई हैं, लेकिन क्या उनकी मददगार बैठी हुई हैं या कोई रास्ता हमें दे रहे इंसाफ के लिए देने के लिए कोई तावन करेंगी? उन करे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो, इन ॻाल्हि ते ख़त्म थो करियां त ही हक़ सच ला। मुंहिंजूं भेनरूं ॿुधो, तव्हांजा बचड़ा न आहिनि, असांजा बचड़ा आहिनि। उन करे जॾहिं बि ज़ुल्म थींदो और इंसाफ लाइ विढ़ण असांजे फर्ज़ आहे। तव्हांखे ॿुधाए छॾियां, घणा तव्हांखे गुमराह कंदा, घणा तव्हांखे टेजारींदा, घणा तव्हांखे राति जो ख़्वाब ॾेखारींदा, के पैसनि जूं अछूं कंदा, के चवंदा बचड़ा खणी माराए छॾींदासूं मुख़्तलिफ़, पर पंहिंजे ख़ौफ़ ऐं लालच में न अचो। पंहिंजो मालिक वेठो आहे, तव्हांजा ॿार वेठा आहिनि, इंशाअल्लाह पाण इंसाफ़ वठी रहंदासीं। न पंहिंजे मुल्क पराए मुल्कनि या कंहिंजी ॿिए जी एजेंडा ते न हलो। असीं सिंध जा एजेंट आहियूं, असीं सिंध जा क़ौमी कारकुन आहियूं। सिंध जे इंच जे दिफ़ा करण, सिंध ते हींअर कारा ककर आहिनि, सिंध ते जाग्राफी हमला पिया थियनि, सिंध जे मादनी वसीलनि जो बिल पिया अचनि क़ौमी सूबाई असेंबलीअ में। सिंधु दरिया जो सौदे खे वक़्ती तौर ते रोकियो आहे, वरी उहे मनसूबा अॻियां था अचनि। इन्हनि सभिनी जी जिदोजहद जेकॾहिं पाण सिर्फ़ इरफान ऐं ज़ाहिद ऐं ॿियनि मुतासिरनि खे इंसाफ़ ॾियारियो त काफ़ी न आहे, पर छो त हुननि जी जिदोजहद छाजे लाइ पंहिंजे वतन लाइ हुई। इमाम हुसैन जी साईं ॻाल्हायो आहे, हज छॾे हज में ॾींहं हलियो थो अचे, छाजे लाइ? ज़ुल्म जी हुकूमत, नाइंसाफ़ी जी हुकूमत जे ख़िलाफ़ विढ़ण कंहिं हज खां अज़ीम आहे ऐं हुन रस्तो ॾेखारियो आहे ऐं हुन लाइ पंहिंजी जान क़ुर्बान कई। उन करे भेनरूं ॿुधी छॾियो, असांजी जिदोजहद हुनजे मक़सद लाइ जिदोजहद कई, उन मक़सद खे पाया तकमील करे ऐं पंहिंजे वतन जे वसीलनि खे बचाइण जी आहे उम्मीद। तव्हां असांजो हर जिदोजहद में साथ ॾींदो, सिंध जो सॾु थिए तव्हां असांजो साथ ॾींदो ऐं असीं मोरे वारनि जे इंसाफ़ लाइ भरपूर आख़िरी दम ताईं जिदोजहद कंदासीं। महिरबानी।